टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भली कार। अॼु असां सिधी क्लास 5 जो सबक़ 17 पढ़ंदासूं। अक़लमंद शहज़ादो ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु बादशाह खे 2 पुट हुआ। जॾहिं बादशाह ज़ईफ़ ऐं पोड़ो थी वियो त खेसि उन ॻणिती अची वरायो त संदसि वफ़ात खां पोइ हिन जी बादशाही जो असल हक़दार केरु थिए। नेठि बादशाह पंहिंजे दरबार जे सभ खां सियाणे वज़ीर खे सलाह मशवरे लाइ घुरायो। वज़ीर गुज़ारिश कई त बादशाह सलामत, माशाअल्लाह, अव्हां जा 2 फ़र्ज़ंद अव्हां जी रइयत लाइ अखियुनि जो नूर आहिनि, पर ॿिन्ही खां हिकु नंढड़ो इम्तिहान वठे। वधीक ॾाए ऐं सुठी सोच रखंदड़ शहज़ादे खे पंहिंजो वारिस मुक़ररु कयो। उन सां अव्हां जो नालो बि सदाईं रोशन रहंदो ऐं क़ौम बि सदाईं ख़ुशहाल रहंदी। बादशाह खे इहा सलाह ॾाढी पसंदि आई। हिन ॿिए ॾींहं ते दरबार घुराए ऐं पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे बि सुॾायो। बादशाह शहज़ादनि खे चयो, मूं अव्हां खे हिते उन लाइ सुॾायो आहे त जीअं असां गॾिजी फ़ैसिलो करियूं त मूं खां पोइ बादशाही जो हक़दार केरु थिए। उन लाइ अव्हां ॿिन्ही खे हिकु सवाल जो जवाबु ॻोल्हे अचिणो आहे। जंहिंजो बि जवाबु दरबार खे पसंदि ईंदो, फ़ैसिलो उन जे ई हक़ में थींदो। ॿिन्ही शहज़ादनि वराणियो, बाबा साईं, असांखे क़बूल आहे। बादशाह पंहिंजे सलाहकार वज़ीर खे मुख़ातिब थी चयो, अव्हां सवाल पुछो। वज़ीर हथ ॿधे एहतराम सां मुख़ातिब थींदे चयो, शहज़ादा, सवाल सफ़ा सवलो आहे। अव्हां खे रुॻो एतिरो साबित करिणो आहे त अक़ल वॾो आहे या पैसो। तव्हां खे एतिरो साबित करिणो आहे त अक़ल वॾो आहे या पैसो। वॾे शहज़ादे चयो, इहा त जग जहान खे ख़बर आहे त पैसो वॾी शइ आहे। अक़ल वारा दर बदर आहिनि ऐं पैसे वारा शान मां सां सुखिया वेठा आहिनि। नंढे शहज़ादे जवाबु ॾींदे चयो, बाबा साईं, अक़ल खां सवाइ पैसे जी का बि अहमियत न आहे। असल ताक़त अक़ल ई आहे। ॿिन्ही शहज़ादनि जा जवाब ॿुधी बादशाह पुटनि खे कुझु ॾींहं जी मोहलत ॾिनी, जीअं पंहिंजी ॻाल्हि खे सचो साबित करण लाइ दलील गॾु करे अचनि। कुझु ॾींहं खां पोइ 2 शहज़ादा दरबार में मोटी आया। वॾे शहज़ादे पाण सां गॾु हिकु शख़्स खे आंदो, जंहिंखे तमामु क़ीमती वेस वॻा पहिरियल हुआ। शहज़ादे पंहिंजे पीउ सां मुख़ातिब थींदे चयो, बाबा साईं, इहो शख़्स दुनिया में सभ खां अमीर माण्हू आहे। हिन वटि एतिरो त पैसो आहे जो दुनिया जी हर क़ीमती शइ ख़रीद करे सघे थो। अव्हां जी बादशाही बि ख़रीद करे सघे थो। इहो ॿुधी दरबार जा माण्हू उन शख़्स खे हैरत मां ॾिसण लॻा। उन शख़्स पाण सां आयल ख़ादमनि खे चयो त मुंहिंजे आंदल दौलत जो थोरो नज़ारो दरबार में वेठल माण्हुनि खे बि करायो। ॾिसंदे ई ॾिसंदे हीरनि जावरनि ऐं सोननि सिकनि जा ढेर लॻी विया ऐं दरबार में वेठल माण्हू अचरज में पइजी विया। एतिरे में नंढो शहज़ादो अॻिते वधियो ऐं हिन पंहिंजे खीसे मां हिकु सिको कढे पट ते उछलायो। शहज़ादे उन अमीर शख़्स सां मुख़ातिब थींदे चयो त ए दुनिया जा अमीर शख़्स, ही पट ते पियल सिको त खणे ॾेखार, पर शर्त इहो आहे त उन खे तूं हथु न लॻाईंदुसि।
हुनखे तूं हथु न लॻाईंदे। इहो ॿुधी अमीर शख़्स परेशान थी वियो। हिन चयो, इहो कीअं मुमकिन आहे त बिना हथु लॻाइण जे को माण्हू इहो सिक्को खणे सघे। नंढे शहज़ादे चयो, इहो बिल्कुलु मुमकिन आहे। अव्हां हार क़बूल करियो त मां बिना हथु लॻाइण जे अव्हांखे ही सिक्को खणे ॾेखारियां। अमीर शख़्स वॾे शहज़ादे ॾांहुं ॾिठो ऐं उन जी हाकार में कंदु लोॾण खां पोइ चवणु लॻो, जे अव्हां बिना हथु लॻाइण जे ही सिक्को खणे ॾेखारियो त आउं हार क़बूल कंदसि। एतिरे में नंढो शहज़ादो अॻिते वधियो ऐं हिकु दरबारी खे सॾु कयईं। दरबारी हाज़िर थियो। नंढे शहज़ादे खेसि चयो, इहो सिक्को त खणे ॾे। दरबारी सिक्को खणी नंढे शहज़ादे जे हवाले कयो। शहज़ादे पंहिंजे वालिद खे मुख़ातिब थींदे चयो, बाबा साईं, हाणे अव्हां पाण ई अंदाज़ो लॻाए वरितो हूंदो त जेकॾहिं माण्हू वटि अक़ल न आहे ऐं पट ते किरियल सिक्को बि नथो खणे सघे। मूं हिननि खे चयो हो, अव्हां हथु लॻाइण खां सवाइ ही सिक्को खणे ॾेखारियो। मूं ईअं कोन चयो हो त हिन खे केरु बि हथु न लॻाए। एतिरी नंढड़ी ॻाल्हि बि अक़ल खां सवाइ नथी सम्झी सघिजे त बादशाह बिना अक़ल जे कीअं थी बादशाही बिना अक़ल जे कीअं थी हलाई सघिजे। इहा ॻाल्हि ॿुधी सॼी दरबार उथी बीठी ऐं नंढे शहज़ादे लाइ तमामु घणियूं ताड़ियूं वॼाए खेसि दाद ॾिनो। बादशाह बि पंहिंजे नंढे पुट जी सम्झ ऐं ॾाप वारी ॻाल्हि ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं दरबार अॻियां खेसि पंहिंजी बादशाही जो वारिस मुक़ररु कयईं। चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, जी ईंदड़ वीडियो जी तव्हांखे ॼाण मिलंदी रहंदी।